झंझो मरी मामा खे ख़बर ॾींदा हलूं नौकाफ़ मरी जी रिपोर्ट मुताबिक़ उमरसान पुलिस उस्मान शाहुड़ी समेत मुख़्तलिफ़ जायुनि केसर सिंहड़ो शाहपुर रिज़वी इब्राहिम शाह डंडो सूमरो में मंशात ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ करे छॾियूं आहिनि। मंशात जे केसनि समेत रूपोश 15 ॼणा गिरफ़्तार करे केस दाख़िल कया विया। झंडो मरी वेझो उमरसान पुलिस थाणे जे हद में मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाइयूं। उमरसान जे SHO निसार ख़ासकेली जी अॻुवानीअ में वॾी नफ़री साण करे मंशात में मुलविस 6 ॼणनि समेत मुख़्तलिफ़ ॾोहनि में घुरिबल रूपोश 9 ॼणा गिरफ़्तार करे वरिता आहिनि। गिरफ़्तार थियलनि में सूमरो चांडियो, राजू कोहली, नदीम हुसैन लुंड, माधू कशी, मशूक लुंड, शिराज ख़ासकेली, सोराब निज़ामानी, ज़ाहिद वरियाव शामिल आहिनि। SSP टंडो अलयार अबरेज़ अहमद अब्बासी जी ख़ासि हिदायतुनि ते मंशात फरोशनि ख़िलाफ़ हद जे मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि स्टाफनि ऐं ॻोठनि में कार्रवाइयूं कयूं आहिनि। वधीक छापा हणी रहिया आहियूं। पुलिस जी कार्रवाइनि खां पोइ मवालनि खे चकरियूं, मुख़्तलिफ़ स्टाफनि जे कैबिननि जी पिणु सर्च ऑपरेशन। पुलिस पारां मंशात जे विकिरो, ख़रीद ऐं खाइण लाइ पुलिस मोबाइल में लाइ ऐलान कयो वियो, पर उन ते अमल न थियण खां पोइ लाइ सर्च कयो वियो आहे। भान सईदाबाद मामा खे ख़बर ॾींदा हलूं मोहम्मद अली मेमन जी रिपोर्ट मुताबिक़ प्रेस क्लब भान सईदाबाद जे अवाम जे हक़नि लाइ आवाज़ उथारींदड़ तंज़ीम भान सईदाबाद प्रेस क्लब मां नामालूम चोर चोरी करे फ़रार थी विया। चोर दरवाज़े सां ताला टोड़े क़ीमती सामान चोरी करे विया। नामालूम चोर प्रेस क्लब मां सोलर प्लेट, बैटरी ऐं कंप्यूटर समेत ॿियो क़ीमती सामान चोरी थी वियो। वाक़े जे इतला ते SHO सैदाबाद आगा अरसलान पठान प्रेस क्लब पहुतो ऐं साफ़िन खां तफ़सील मालूम कया ऐं वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे चोरनि जो सामान वापसि करायो वेंदो। ज़ुल्फ़कार मेंगल, आसिफ अली मेमन, निज़ामुद्दीन गंभीर, अकरम मेमन, राशिद अली खोखर, मोहम्मद अली मेमन, राशिद अली खोखर, मीर मोहम्मद खोखर, आशिक मेंगल एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते सहाफ़िन चयो त प्रेस क्लब मां चोरी अवाम जो हक़ीक़ी इदारो आहे। पुलिस लाइ वॾो चैलेंज आहे। निगरान हुकूमत खां मुतालबो कयो वियो त प्रेस क्लब मां चोरीअ जो नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं उन्हनि खे सज़ा ॾियो ऐं थियल चोरी वापसि कराई वञे। मटियारी मामा खे ख़बर ॾींदा हलूं अज़ीज़ गुल ख़ैबर जी रिपोर्ट मुताबिक़ SSP मटियारी नूरुल हक़ रिंद जी सख़्त हिदायतुनि ते मटियारी ज़िले जे CIA पुलिस जे मंशात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवाई। बैनल सूबाई गिरोह जो मेन मंशात फरोश गिरफ़्तार। वॾे मिक़दार में मंशात ऐं चोरीअ जी मोटरसाइकिल हथ केस दाख़िल। मटियारी ज़िले जे पुलिस तर्जमान जो चवणो आहे त SSP मटियारी नूरुल हक़ रिंद जी सख़्त हिदायतुनि ते मटियारी ज़िले जे CIA पुलिस मंशात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवाई करे बैनल सूबाई गिरोह जे मेन मंशात फरोश फरहान सूमरो खे गिरफ़्तार करे उन वटां वॾे मिक़दार में मेन पुड़ियूं ऐं हिकु अदद चोरीअ जी मोटरसाइकिल हथ कई वई आहे। गिरफ़्तार थियल मंशात फरोश जे मथां मटियारी ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि समेत हैदराबाद ऐं ॿियनि ज़िलनि जे थाणनि ते केस दाख़िल थियल आहे। ठुल्ह मामा खे ख़बर ॾींदा हलूं फैज़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठुल्ह में 36 ॾींहं अॻु भत्तेखोरनि हथां क़तल थियल हाफ़िज़ मौज़म अली नूनारीअ जे वारसनि सां ताज़त लाइ सूबाई वज़ीर क़ानून बैरिस्टर मोहम्मद उमर सूमरो रहबर चौक ते लॻल धरणे वारे हंधि पहुची करे वारसनि साईंदाद नूनारी, फैज़ मोहम्मद सूमरो, मोहम्मद रहीम नूनारीअ सां ॾुख जो इज़हार करे ताज़त कई ऐं वारसनि सां हर क़ानूनी मुमकिन मदद करण लाइ यकीन ॾियारियो आहे। उन मौक़े ते निगरान सूबाई वज़ीर बैरिस्टर मोहम्मद उमर सूमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद दुकानदार हाफ़िज़ मौज़म नूनारीअ जे क़त्ल ते ॾुख थियो आहे। मक़तूल मौज़म नूनारीअ जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ते अफ़सोस थियो आहे। हुननि यकीन ॾियारियो त शहीद मौज़म नूनारीअ जे वारसनि सां इंसाफ़ कयो वेंदो। हुन चयो त IG सिंध सां ॻाल्हाए समूरा जवाबदार गिरफ़्तार कराया वेंदा ऐं जांच टीम जे सरबराह खे तब्दील कयो वेंदो। हुन चयो त जेकॾहिं आफ़ीसर कमु न कंदा त उते पुलिस आफ़ीसर तब्दील थींदा। संजूरो रिपोर्टर हैदराबाद चांग संजूरो लगदी छठी जमड़ा उगोड़ हाजी वली मोहम्मद चांग में खैरात फी सबीलिल्लाह मरहूम फ़कीर अब्दुल सालिक चांग जी रूह ऐसाले सवाब लाइ प्रोग्राम रखियो वियो जंहिंमें अलामा हज़रत मुफ्ती अब्दुल क़य्यूम महर सिकंदरी साहब ख़ुसूसी खैरात जे बारे में रोशनी विधी ऐं दुआ ख़ैरबाद लंगर जो बंदोबस्त कयो वियो जंहिंमें जमात पाड़ेसरी दोस्तनि अहबाबनि मदरसे जे ॿारनि ग़रीब मिसकिन वॾनि अंग में शिरकत कई ऐं ख़ासि शिरकत PMLF जे अॻवाननि डॉक्टर मोहम्मद हाशिम ख़ासखेली साहब, PMIL
एफ जे सदर तालका सांगड़ रेस अली हसन निज़ामानी, शेर मोहम्मद निज़ामानी रेस लाल संजरानी साहब रेस जुल्फ़कार संजरानी साहब, फ़कीर तारिक वरियामानी साहब, फ़कीर नसरुल्लाह वरियामानी साहब, फ़कीर सुबहान निंगोरो साहब, फ़कीर अली गुल खास केली साहब, यूसी चेयरमैन हाजी अनवर रिंद साहब रेस हज़ार खान रिंद साहब, डॉक्टर खुर्शीद मलिक साहब, डॉक्टर गुलाम कादिर पमर साहब, हाफिज़ मुख्तियार चंग, हाफिज़ मोहम्मद पुन्नर कज़ाक, सेठ हरीश कुमार, सेठ गुनोमल, सेठ वसाल साहब, सेठ मिनोमल साहब, मुंशी मोहम्मद बरियल जूनेजो साहब, अब्दुल सलाम जूनेजो साहब, अली खान दर्स कानी साहब, सैयद अत्ता मोहम्मद शाह लकियारी साहब, मोहम्मद इब्राहिम चांग साहब, सरदार वहीद चांग साहब, खुदाबख्श चांग, प्रिंस चांग, मोहम्मद अफजल जट, चाचो मुनीर अहमद जट रेस प्यारो खानरिन, डॉक्टर इमरान अली, मुदस्सर अली, सेठ वक्कार अहमद, सेठ फ़कीर मोहम्मद, सेठ यूनिस, सेठ गुलशेर पमर, मोहम्मद यासीन कोरी साहब, मंजूर कोरी साहब, गुल हसन पान्यारो, फ़कीर अल्लाह रखियो वसाण, फ़कीर मोहम्मद अली संजरानी, फ़कीर उस्ताद बादल कज़ाक साहब, शेर मोहम्मद पन्यारो साहब। खबरुनि अपडेट सिलसिले के अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया। संजोरो खां IG सिंध पुलिस रफ़त मुख्तियार जे हुकुम ते रूपोश ऐं इश्तिहारी ॾोहारनि ख़िलाफ़ मुहिम हलाइण जे हुकुम ते SHO संजोरो अली अकबर खोखर पारां संजोरो ऐं आसपास जे इलाइक़नि में रूपोश ऐं इश्तिहारनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटारे में आणणु ऐं बहितरीन कारकर्दगीअ ते SSP सांगड़ सदाम हुसैन ख़ासि केली पारां CCII एवार्ड ऐं रोक रक़म इनाम तौरु ॾिनी वई। SHO अली अकबर खोखर चयो त मां IG सिंध रफ़त मुख्तियार ऐं SSP सांगड़ सदाम हुसैन ख़ासि केली जो शुक्रगुज़ार आहियां जिन बहितरीन कारकर्दगीअ ते CCII एवार्ड ऐं रोक रक़म जे इनाम सां नवाज़ियो आहे। असांजी अवलियन तरजीह रही आहे त इलाइक़े में अमन अमान जी सूरत हाल खे बरक़रार रखियो वञे ऐं शहरनि जे जान माल जी हिफ़ाज़त कई वञे। मटियारी मां खे ख़बर ॾींदा हलूं। गुलाम फारूक शाह जी रिपोर्ट मुताबिक़ बीते शाह लॻे टंडो आदम A सेक्शन थाणे जे हद में ॻोठ सूमर सोलंगी ऐं हाजी सूमर सोलंगी जे रहवासी पोरत हारनि पारां टंडो आदम पुलिस ऐं बाअसर ज़मींदार जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। पोरत गुलाम कादिर माशी, रखियल माशी, रमज़ान माशी, पठान माशी ऐं ॿियनि पारां टंडो आदम जे A सेक्शन थाणे जे पुलिस ऐं ज़मींदार अली रज़ा ॾेरो कमदार हाजी गुलाम नबी ॾेरो ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असां ॻोठाणा पंहिंजे वॾड़नि खां वठी गुज़िरियल 70 सालनि खां ज़मींदार अली रज़ा ॾेरो जी ज़मीन ते हारपो करे रहिया आहिनि। हाणे ज़मींदार मुखालफ़नि जी कन भरण ते लालच में अची असां खां हारपो खसणु थो चाहे ऐं हारपो न छॾण ते ज़िद में अची असां मथां पुलिस जूं चढ़ायूं कराए ज़ुल्म करे रहियो आहे। जॾहिं त राति देर सां पुलिस अटालनि 5 पुलिस गाॾियुनि सां अहलकार असांजे घरनि में दाख़िल थी चादर ऐं चौदीवारी जो तक़दस पामाल कंदे औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद कयो ऐं घर में रखियल कपिड़ा, रोक रक़म ऐं ॿियो सामान खणी विया ऐं 2 ॼणनि खे पिणु खंभे पिणु गुम करे छॾियो आहे। ज़मींदार पारां अञा सुञातल ॾोहारी क़िस्म जा हथियारनि सां लैस माण्हू हर रोज़ु ज़मीन ते अची असांखे मारकुट करे ज़मीन छॾण जूं मौतमार धमकियूं ॾींदा आहिनि ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। मटियारी रिपोर्ट अजीज गुल खैबर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो झूनी कारकुन सरवरी जमात जे अॻवान नसीर अमन कोरे जो हाला प्रेस क्लब में साफ़ अॻियां दाहींदे चयो आहे त अबन ॾाॾनि खां सरवरी जमात सां वाॻायल आहियूं। पीपल्स पार्टी जी तंज़ीम लाइ उहिदेदारनि सां गॾु वॾियूं कुर्बानियूं ऐं जेल जूं इज़तूं बर्दाश्त कयूं आहिनि। मूंखे पंहिंजे वालिद मरहूम रज़ा मोहम्मद कोरे जो पंहिंजी हयाती में ॻोठ जे अंदरि हिकु प्लाट लॻभॻि 2400 फुट ॾिनो जंहिंजी तामीरा जो समूरो ख़र्च वालिद मरहूम जी हयाती ऐं संदसि विसाल खां पोइ पंहिंजी महिनत मज़दूरी मां गॾु थियल रक़म सां तामीर करायो, जंहिंजा ॻोठ मोज़िज़ ऐं कमु कंदड़ राज़ा शाहिदान। वालिद मरहूम जे विछोड़े खां पोइ मूं पंहिंजी जॻह जी हिकु भाङे 2 हिसो नंढनि भाइरनि ऐं हर हिकु अब्दुल गफ़ार शमीर नजीउल्लाह जे हवाले करण जी कोशिशि कई त मज़कूरा भाइरनि मुंहिंजे मुखालिफ़नि जी चुर्च ते समूरी जॻह ते कब्ज़ो करे वेही रहिया आहिनि। अहिड़ी शिकायत मूं मखदूम हाउस जी फ़ैसिला कमेटी खे पिणु ॾिनी, जंहिंखां पोइ सरज़मीन जो मुआइनो करण लाइ मुसरत जाफ़री, मौला बख्श निज़ामानी ऐं ॿिया पहुता, जिते फ़ैसिलो हलंदड़ आहे। फ़ैसिले में देरि हुअण सबबि मुंहिंजी जॻह मथां नाजाइज़ कब्ज़ो कंदड़ भाइरनि मुंहिंजे जीअण जंजाल करे छॾियो आहे। फ़ैसिले जी तुर्त उकला ख़ातिर अहिड़ी शिकायत सरवरी जमात जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मान खे पिणु कई आहे। संदसि हिदायत बावजूदि मुंहिंजो फ़ैसिलो न थी सघियो आहे। मखदूम जमील ज़मान खां घुर थो कयां त जल्द खां जल्द क़ुरान शरीफ़ ते मखदूम हाउस जे फ़ैसिला कमेटी मुंहिंजो शाहिदनि तोड़े ॻोठ जे मौज़ूदनि जे ॾिनल सबूतनि आधार फ़ैसिलो करे ऐं मूंखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। नौशरो फिरोज़ मां खे ख़बर ॾींदा हलूं। ज़ुल्फ़कार ट्रगर जी रिपोर्ट मुताबिक़ नौशरो फिरोज़ भरिसां ॻोठाणनि जो ज़मीन ते मुबैना तौरु कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज। बाअसरनि ज़मीन ते कब्ज़ो करे हथियारबंद विहारे छॾिया आहिनि।
ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए इंसाफ़ कयो वञे। ॻोठाणनि जो मुतालबो। नौशरो फिरोज़ भरिसां ॻोठ हुसैन कलोड़ो जे रहवासी औरतुनि मर्दनि राशिद आशिक़ अतर कलोड़ो माई सभागी भाग भरी ऐं ॿियनि नेशनल प्रेस क्लब पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया खे ॿुधायो त बाअसरनि सूबेदार न्याज़ो अली नवाज़ इस्माइल कलोड़ो ऐं ॿियनि रेवेन्यू अमलदारनि सां गॾिजी ज़मीन जा कूड़ा काग़ज़ ठहिराए कब्ज़ो कयो आहे। उन्हनि चयो त बाअसरनि संदन ज़मीन ते हथियारबंद विहारे खेनि मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं करे हू अदम तहफ़ुज़ जो शिकार आहिनि। उन्हनि अहिड़ियूं शिकायतूं वस वारनि खे कयूं आहिनि, पर केर बि संदन मदद न पियो करे। उन्हनि DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई आहे त बाअसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। दादू मामा खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ MD मुनीर लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ जमियत उलमा इस्लाम सिंध तरफ़ां ठेड़ी बाईपास खां निकितल सिंध अमन मार्च में अड़ पहुतो, जिते JUI कारकुननि ऐं वॾे तइदाद में शहरनि पारां मार्च जो इस्तक़बाल करे मथनि ऐं गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल कयो। घंटाघर चौक ते अमन मार्च खे राशिद महमूद सूमरो ख़िताब कंदे चयो त सिंध में अमन अमान ख़त्म थी वियो आहे। हुकुमरान पाण चोर बणिजी मुल्क खे लुटे रहिया आहिनि। मुल्क जा इदारा हुकुमराननि करप्शन करे तबाह करे छॾिया आहिनि। इस्पताल में दवाऊं न आहिनि। सिंध जा स्कूल बंदि पियल आहिनि। ग़रीब मिसकीन मानी खाइण लाइ परेशान आहिनि। ईंदड़ इलेक्शन में JUI जा नुमाइंदा तव्हांजी मदद सां वॾी अक्सरत सां कामयाब थी वॾा वॾा बुत किराईंदी। जलसे में मेयर जो अमीर साईं मसूद पंवर हाफ़िज़ अज़हर JUI जे तालिबनि कारकुननि शिरकत कई। ठारूशाह मामा खे ख़बर ॾींदा हलूं। नसीर अबड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारूशाह भरिसां ॻोठाणनि जो ज़मीन ते मुबैना तौरु कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज। बाअसरनि ज़मीन ते कब्ज़ो करे हथियारबंद विहारे छॾिया आहिनि। ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए इंसाफ़ कयो वञे। ॻोठाणनि जो मुतालबो। ठारूशाह भरिसां ॻोठ हुसैन कलोड़ो जे रहवासी औरतुनि ऐं मर्दनि राशिद आशिक़ अतर कलोड़ो माई सभागी भाग भरी ऐं ॿियनि प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया खे ॿुधायो त बाअसरनि सूबेदार न्याज़ो अली नवाज़ इस्माइल कलोड़ो ऐं ॿियनि रेवेन्यू अमलदारनि सां गॾिजी ज़मीन जा कूड़ा काग़ज़ ठहिराए कब्ज़ो कयो आहे। हिननि चयो त बाअसरनि संदन ज़मीन ते हथियारबंद विहारे खेनि मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं करे हू अदम तहफ़ुज़ जो शिकार आहिनि। उन्हनि अहिड़ियूं शिकायतूं वस वारनि खे कयूं आहिनि, पर केर बि संदन मदद न पियो करे। उन्हनि DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई आहे त बाअसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ज़मीननि तां कब्ज़ो ख़त्म कराए खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मीरपुर ख़ास मामा खे ख़बर ॾींदा हलूं। सोमवार समय जो रिपोर्ट मुताबिक़ नफ़ीस नगर सहकार सां 2 ॾींहं लाइ लॻायल शहीद बख्तावर किताबी मेले जो इब्तिदा थी वियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी तालका झुॾे जो जनरल सेक्रेटरी डॉक्टर महबूब अली लिगारी नफ़ीस नगर पहुची किताबी मेले जो इब्तिदा कयो, जॾहिं त शहीद बख्तावर किताबी मेले में मास्तर मोहम्मद रमज़ान गशकोरी, कामरेड राणो सिंधी, सरदार बशीर गशकोरी, राशिद जत, उसामा नूर, चौधरी रशीद हीरा, ASI गुलज़ार टिंगड़ी, गुलाम मोहम्मद चांडियो, मौलवी खान मोहम्मद झिंझी, अमजद अली लिगारी, दिलशाद अली लिगारी, सेठ कृष्ण कुमार, डॉक्टर इल्मुद्दीन गिरगेज़ समेत उस्तादनि, शागिर्दनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। ॿिए तरफ़ आयल महिमाननि खे नफ़ीस नगर जे साफ़िन अमीर हसन गशकोरी, कांजी भील ऐं अकरम चांडियो पारां अजरकनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। डोकरी मां ख़बर शामिल कयूं था। असलम ख़ान बुगियो जी रिपोर्ट मुताबिक़ त डोकरी भरिसां ॻोठ मंदरामी जोणीजा बिरादरी में मामूली ॻाल्हि तां ॿिनि धुरनि में 50 रुपयनि तां झेड़ो थी पियो, जंहिंमें 3 जवाबदारनि ॾाटरनि जा वार करे 45 सालनि जे गुलाब जोणीजो खे क़तल करे छॾियो। मक़तूल जे भाउ मोहम्मद इदरीस जोणीजो मीडिया खे ॿुधायो त जवाबदारनि इमरान मोहम्मद अली ऐं ज़ोइब जोणीजो 50 रुपया न ॾियण तां ॾाटरनि जा मथे ऐं ॿिए जिस्म ते वार करे संदसि भाउ खे क़तल कयो आहे। मक़तूल ॻोठाणी जे लाश जो डोकरी अस्पताल मां पोस्टमार्टम कराइण बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। घर पहुचण ते घर भातियुनि में कोहराम अची वियो आहे। आख़िरी इतला ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो, न ई वरी पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर। जुन्नू शरीफ भरिसां ॻोठ इमाम बख्श जाफ़रीअ जो चङो मुड़ुस जी ताज़ियत ते अॻूणो ज़िले नाज़िम ऐं सरदार जमालुद्दीन झलण साहब ऐं रुस्तम जो वॾेरो जावेद खान महर साहब ऐं मुश्ताक अहमद महर साहब ऐं मोहम्मद असलम मेमन साहब जे वॾेरे जान मोहम्मद जाफ़रीअ सां पीउ मरहूम हुज़ूर बख्श जाफ़री जी ताज़ियत कई ऐं दुआ ख़ैर घुरी वई। उते जाफ़री बिरादरी जा सवनि जी तादाद में माण्हू मौजूदु हुआ ऐं साफ़ी ऐं दोस्त मिट माइट शामिल हुआ।
मनोड़ो भरसां ॻोठ रेस गुलाम नबी डायरी में रेस फरहान अली डायरी पारां पीपल्स पार्टी ज़िले नौशरो फिरोज जे सदर रेस फिरोज़ ख़ान जमाली जे मान में आजियाणो ॾिनो वियो, जॾहिं त ॾिनल आजियाणे में इलाइक़े जे मोज़िज़िन सैयद नूर मोहम्मद शाह अल मारूफ नूरानी सैयद जावेद अली शाह रेस अली मर्दान डायरी रेस अली नवाज़ मरी मोहम्मद शरीफ भट्टी सैयद इकबाल अहमद राजपूत रेस सखियो शेख मल्लू शबीर डायरी हबीब मलिक रेस अली मुराद जरदारी रेस इम्तियाज़ अली चांडियो डॉक्टर गुलाम सरवर डायरी गुलाम कादिर डायरी मोहम्मद यूसुफ डायरी सेठ मोहम्मद रमज़ान डायरी गुलाम हैदर भट्टी पीर बख्श अबड़ो मोहम्मद अकरम डायरी सेठ रमज़ान आरइन काशिफ आरइन धनी बख्श शेख हसीबुल्ला डायरी सरवर सूमरो गुलाम अब्बास सूमरो समेत यूसी खैरवा यूसी मिस्र जीवा यूसी वैसर दरिया खान मरी टाउन के मोज़िज़िन पारां पंहिंजे बिरादरीन समेत आजियाणे में शिरकत कई। उन मौके ते पीपल्स पार्टी ज़िले नौशरो फिरोज जे सदर रेस फिरोज़ ख़ान जमाली ऐं रेस फरहान अली डायरी पंहिंजे ख़िताब में चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे जेका अवाम जी ख़िदमत करण ते यकीन रखे थी ऐं पीपल्स पार्टी जी वाहिद पार्टी आहे जंहिं पूरे सिंध में रोडनि रस्तनि जी ॿियनि तरक़ियाती कमनि जा ॼार विछाया आहिनि ऐं ईंदड़ इलेक्शन में इंशाअल्लाह पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम जी ताक़त सां इलेक्शन खटे वज़ीर आज़म थींदो। रेस फरहान डायरी पंहिंजे ख़िताब में वधीक चयो त पीपल्स पार्टी जी आला क़यादत खां मुतालबो कयां थो त फिरोज़ ख़ान जमाली खे NA 206 नौशरो फिरोज़ ते टिकट ॾिनी वञे। असां फिरोज़ ख़ान जमाली सां गॾु आहियूं। खबरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे झंडो मरी मां अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। नौकाफ मरी जी रिपोर्ट मुताबिक़ उमरसान पुलिस कादिर सीअड़ो जे क़तल केस में घुर्बल मुख्य जवाबदार आरी सीअड़ो खे गिरफ़्तार करे वरितो। झंडो मरी वेझो उमरसार थाणे जे हद वारे ॻोठ मोहम्मद सीअड़ो में सीअड़ा बिरादरीअ में प्लाट जे तकरार तां झेड़े में गुलाम कादिर सीअड़ो क़तल थियो हुयो। गुलाम कादिर सीअड़ो जे क़तल केस में जवाबदार हाशिम सीअड़ो समेत 4 जवाबदार अॻु में गिरफ़्तार थी विया आहिनि। SHO निसार ख़ासकेली वधीक ॿुधायो त केस जो मुख्य जवाबदार आरी सीअड़ो रूपोश हो, जंहिंखे एलची बेले भरिसां गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदार खे कोर्ट में पेश करे जेल हवाले कयो वेंदो।